का पुजो साईं तव्हां छा चवंदा जाम्स DSQ जे बारे में? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त ॾिठो वञे असांजे मीरपुर माथेले जी हालत तमामु नाज़ुक आहे। उन खां अलावा हॉस्पिटल अगरि कोई गरीब हलियो वञे न, सभ खां पहिरियों त उन खे पर्ची ॾाढी ॾुखी थी मिले। उन खां बाद में जेकॾहिं डॉक्टर जो जेको टाइम आहे उन ते बि पहिरें कॉल सेटअप थियल हूंदी आहे कि बाबा हे मुंहिंजे चाचे जो अचे थो, मुंहिंजे मामे जो अचे थो, पहिरें इन खे चेक कराइणो आहे। कुझु टाइम पहिरें जी ॻाल्हि आहे, मां पाण वियुमि त हिकिड़ी ग़रीब औरत तड़पे पई, ठीकु आहे, उहा बेहोश थी वई, लेकिन उन खे लाइन में बीठी हुई, जो काफ़ी टाइम मतिलबु बाद में नंबर हुयो। उन खां बाद में जेको आहे त मां वियुमि दरवाज़ो खड़काए, मां चयो पहिरियों इन पेशेंट खे ॾिसो, इहो मरी वञे पोइ तव्हां भॼी ईंदा, पोइ ॾिसंदा। इन हवाले सां जेको आहे त बसि इहो ई आहे, गवर्नमेंट खां अपील आहे कि जेको आहे न पंहिंजो इन माहौल खे सुधारनि, ॾिसनि, जेका बजट अचे थी उहो ज़्यादा में ज़्यादा ख़र्च कनि असांजे इन ज़िले ते, डिस्ट्रिक्ट ते, ताकी ग़रीबनि खे इहा सहूलियत मुहैया थिए। तव्हां रेफर सेंटर जे बारे में छा चवंदा? जंहिंमहिल हिकु ग़रीब पहुचे थो उनखे चवनि था रहीम यार वञ। सर, सभ खां पहिरियों अगरि उन वटि एतिरी ताक़त हुजे आहे न त पोइ सिविल हॉस्पिटल न अचे, ठीकु आहे। उन खां बाद में जेकॾहिं उहो रहीम यार पुॼे, उनजे लाइ उनखे घणो उन वटि पैसो हुजे, रहीम यार पुॼे, उन खां पहिरियों ईअं ग़रीब माण्हू दम ॾेई वञे, ठीकु आहे। इन जे लाइ महिरबानी करे जेको आहे न हिते ट्रीटमेंट इलाजु जेको बि आहे बहितर खां बहितर कयो वञे, ऐं जेका बजट आहे उनखे इन ज़िले जे इन अवामनि ते इन्हनि ते ई ख़र्चु कयो वञे।